इन वक्त पाण सिंध असेंबली के गेट सामू मौजूद आयूं जिते अज चौथे ॾींहं जेके आहिनि फनकार सरापा एहतजाज बनल हुआ। अज जेको आहे मुसलसिल इन्हनि खे रुकावट विझी पियूं असेंबली खां पहुचण लाइ, पर अज जेके आहिनि फनकार सिंध असेंबली जे गेट आॾो एहतजाज रिकॉर्ड कराइण लाइ पहुचण में कामयाब थी विया आहिनि, पर मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार कयो पियो वञे। जॾहिं त पुलिस इन वक्त वॾी पुलिस जी नफ़री पहुती आहे जेका मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे पई। केतिराई फनकार जेके आहिनि हिन वक्त ताईं गिरफ़्तार कया विया आहिनि। जॾहिं त हिन जो जेको फनकार एसोसिएशन जो जेको अॻवान आहे कामरान चांडियो उनखे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। कैमरामैन काज़ी हालार खे ॾेखारींदो अथई पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में जेके आहिनि हिन वक्त बि चक्रियूं जेके आहिनि उहे जारी आहिनि, पर मुज़ाहिरीन जेके आहिनि उहे पोइते हटण जे लाइ तयार न आहिनि ऐं उहे सिंध असेंबली जे ॿाहिरियां मुसलसिल जेके आहे उहे नारेबाज़ी करे रहिया आहिनि। मुज़ाहिरीन सां बि ॻाल्हियूं कंदासीं त उहे छा था चवनि, उन्हनि जा अॻवान जेके आहिनि उहे गिरफ़्तार थिया आहिनि। साईं तव्हांजो अॻवान गिरफ़्तार थिया आहिनि। असांजा माण्हू ॿधा आहिनि, म्यूज़िक टीचर कामरान चांडिया असांखे ॿधी आहिनि, म्यूज़िक खे गिरफ़्तार कयो। असां सभु हड़ताल ते वेठा आहियूं। सरकार सां खे गुज़ारिश कंदासीं असांखे जल्द मां जल्द जॉइनिंग ॾिए। असांजा माण्हू गिरफ़्तार कयो विया आहिनि। अॼु चौथे ॾींहं तां अदा हिन वक्त असांजो जेको अॻवान आहे अदा कामरान अली चांडियो साहब उनखे पुलिस ने गिरफ़्तार करे वई आहे। असांखे हिननि ज़लील करे छॾियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे या त असांखे जवाब ॾेई छॾियो त तव्हांखे असां का जॉइनिंग वॉइनिंग कान ॾींदासीं, असां हितां हलिया वेंदासीं, माण्हू कोन मारींदासीं। अगरि जॉइनिंग तव्हांखे ॾियणी आहे त पोइ असांखे ज़लील छो पिया करियो तव्हां? काइदे सिंध असेंबली ॾाढो कामयाब थिया आहियो। असां आया आहियूं हिते पुरमन एहतजाज आहे। असांखे पुलिस गिरफ़्तारी ॾिनी, असांखे छो गिरफ़्तार कयो असांखे पुलिस? असां पुरमन एहतजाज में आहियूं। तव्हां उहे ॿ माण्हू छो ॿधाइनि? असां सभिनी खे खणी हलो। असांजो मुतालबो इहो आहे त असां गिरफ़्तारी ॾियण जे लाइ तयार आहियूं। असां पंहिंजे सीने ते गोलियूं खाइण जे लाइ तयार आहियूं, पर असां हाणे ख़ाली इहे पोइ हिते न वेंदासीं। असांजो जेको अॻवान आहे तो कामरान चांडियो उनखे जल्द खां जल्द जो है न उनखे आज़ाद कयो वञे ऐं असां बि गिरफ़्तारी ॾियण जे लाइ तयार आहियूं। असां कंहिं बि सूरत में असां हाणे पोइ हिते न हटंदासीं, या त असां पंहिंजा इतलाश कराईंदासीं। असां कॾहिं बि कहिड़ी बि सूरत में हींअर असां वापसी न वेंदासीं। असांजी मोहतबाराना गुज़ारिश आहे सैयद सरदार शाह खे त असांजो ख़ुदारा असांजो हक़ कयो वञे। असांजो हक़ आहे, असां तव्हां पिनऊं नथा। ख़ुदारा असां जेके टेस्टूं जेके पास कयूं असां ख़र्चा कया आहिनि, हर पैसा ख़र्च था कयूं, बराए महिरबानी करे असांखे जॉइनिंग ॾिनी वञे। सही हाणे असां सिंध हुकूमत खे इहो अर्ज़ु कयूं था पिया, जेकॾहिं तो वटि असांजी ड्यूटियूं न हुयूं म्यूज़िक टीचर, तव्हां वटि न हुई म्यूज़िक टीचर ड्यूटियूं न हुई, सीने ते गोलियूं चलण जे लाइ तयार आहियूं। फनकारनि जूं अवी ॻाल्हियूं ॿुधियूं त फनकारनि जो चवणु आहे त हिननि जा जेके अॻवान आहिनि उहे बि गिरफ़्तार थिया आहिनि, पर हीअ जेको आहे कतन सिंध असेंबली जे गेट तां अॻियां जेको आहे उथण जे लाइ तयार न आहिनि। हीअ चवंदा त असांजा लाश वेंदा, असीं जेको आहे सो बिल्कुलु गिरफ़्तारियूं बि ॾींदासीं, पर पंहिंजो मुज़ाहिरो जेको आहे उहो ख़तमु न कंदासीं जेसीं ताईं हिननि जो मुतालबो आहे जेसीं ताईं ज्वाइनिंग ऑर्डर न ॾिना वेंदा या जेको आहे एजुकेशन मिनिस्टर सरदार शाह पाण अची करे हिननि सां ॻाल्हियूं न कंदो त तंहिं वक़्त ताईं इहे सिंध असेंबली ॾाढो वेठा रहंदा। ॿिए तरफ़ जेका पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे उहा पहुती आहे, जेका हिन वक़्त जेको गिरफ़्तारियुनि जो अमल आहे उहो बि जारी आहे।